राणीपुर तालीमी इदारा इंसानी शऊर उजागर करण में अहम किरदार अदा कनि था। इल्म जी हासिलात इंसान खे इंसान जी बुलंदियुनि ते पहुचाए थी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेजिस राणीपुर जे प्रिंसिपल अब्दुल हकीम चना पारां टर्मिनल इम्तिहान दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु पाकिस्तान तालीम जे लिहाज़ खां दुनिया में तेज़ी सां वधी रहियो आहे। असांजी पहिरीं तरजीह मुआशिरे खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता करणु आहे। असां सदियुनि जे सफ़र जी पढ़ लाइ आहियूं। मोहन जे दड़े जी अज़ीम तहज़ीब जा वारिस आहियूं। असां इल्म जी जोत जलाए मुआशिरे मां उंधाए जो ख़ात्मो करण जो अज़म कयो आहे। अॼु असां टर्मिनल इम्तिहान बि वक़्त जे हिसाब सां MCQs तर्ज़ जो वठी रहिया आहियूं, जीअं ॿार ईंदड़ चैलेंज जो मुक़ाबिलो सुठी तरह करे सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।